अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स। अॼु असां गीत धणी जा गॾिजी ॻायूं सबक़ जो मश्क शुरू कंदासीं। शुरू कयूं था, असां हिनखे सॉल्व करियूं था। इनजी पहिरीं एक्सरसाइज़ आहे पढ़ो ऐं वर्जायो। असां हिनखे MS वर्ड ते डिज़ाइन कयो, ते हलूं था। पढ़ो ऐं वर्जायो। हाणे कुझु लफ़्ज़ नालनि जेके असां पढ़ंदासीं। पहिरीं असां हिनखे हिजब करे पढ़ंदासीं। Gaviezer gite pishuto gito. Gaviezer gite dabrata gita. Alaf nun zabrang be pishubo ambo. Alaf nun zabrang be dabraba amba. Waya ve sin pishuso veso. Waya ve sin zabrasa vesa. Ga pishugo lam pishulo gullo. Ga pishugo lam zabarla kulla. Ein re dabar ar shin pishu arshu. Ein re dabar ar shin zabar sha arsha. जी फ्रेंड्स, ही ॾिसो तव्हां, ही जेको आहे न अलिफ बे जा आवाज़ आहिनि कक पटिया। हाणे जेको असां पढ़ियो पिए गाफ ये ज़ेर गी, अलिफ ये ज़ेर ई, बे ये ज़ेर बी। हाणे ते पेश तो पेश वारो जेका लाइन अचे थी पई, ही इन्हनि मां ई हू लफ़्ज़ ठहियल आहिनि। गाफ ये ज़ेर गी, हाणे तव्हांखे ॾेखारियां थो हिकिड़ो मिंट। गाफ ये ज़ेर गी ते पेश तो गीतो, गीतो गीत, अंबो अंब, वेसु वेस, गुल्लु गुल, अर्शु अर्श। हाणे असां ॿी एक्सरसाइज़ ते वञूं था, जोड़नि जी सूरत में। हाणे तव्हांखे किताब में ॾेखारियां थो। ॿी एक्सरसाइज़ असां ॾिसो, जोड़नि जी सूरत में हिक ॿिए खे ॿुधायो त हिन नज़म में कहिड़ियुनि शयुनि जो ज़िक्र थियल आहे। हाणे असां हिनखे सॉल्व कयो आहे। उहे सवाल ॾिसो, जोड़नि जी सूरत में हिक ॿिए खे ॿुधायो त हिन नज़म में कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि जो ज़िक्र थियल आहे। मींहं, बाग़, अंब, गुल, अन्न, गाह, अर्श, तारा। इन्हनि शयुनि जो जेको आहे सो हिन नज़म में जेको ज़िक्र थियल आहे। उन खां पोइ नेक्स्ट एक्सरसाइज़ हलूं था। घर खां स्कूल ईंदे तव्हांखे कहिड़ियूं शयूं नज़र ईंदियूं आहिनि। उन्हनि बाबति पंहिंजे साथी सां ॻाल्हि ॿोल करे। मिसाल, गाॾियूं, दुकान, पाड़े जा घर, जानवर, पखी वग़ैरह, मोटरसाइकिलूं वग़ैरह, जेके पंहिंजे ॿारनि खे चओ त ॿुधाइनि तव्हांखे। इहा एक्सरसाइज़ असल में ॿारनि खे कराइणी हूंदी आहे। ऐं पुछो त तव्हां स्कूल जेॾीमहिल ईंदा आहियो ओॾीमहिल छा छा था ॾिसो रोड ते, कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं तव्हांखे ॾिसण में थियूं अचनि। उहो ॿारनि खां ओॾीमहिल पुछा करण जी कोशिशि कयो। उन खां पोइ नेक्स्ट एक्सरसाइज़ आहे, अखर मिलाए लफ़्ज़ ठाहियो। जी, मीम, अलिफ, लाम, काफ़। ये 4 अखर आहिनि, 4 मिलिया आहिनि त हिकिड़ो लफ़्ज़ ठहियो आहे मालिक। हाणे वरी अहिड़ो ई हिते मिसाल ॾिनल आहे त असां हुनखे सॉल्व कयो आहे। ते तारो, अलिफ अख, रे रेल, अलिफ अख। हाणे हिनखे अखर मिलायो अथऊं त तारा ठहियो। दाल धोबी, इणे वण, ये यको। इन मां धणी लफ़्ज़ ठहियो। बे, अलिफ, गैन, नून। इन्हनि मां लफ़्ज़ ठहियो बाग़न। गाफ़, अलिफ, हे। इन मां ठहियो गाह। हाणे वरी हे 5हीं एक्सरसाइज़ आहे, मिसाल मौजूदु मुकमल करियो ऐं अखर जो आवाज़ अदा करियो। मिसाल ॾिनल आहे बदक। बदक खे अखरनि में आणींदासीं त बे बदक आहे, दाल दर आहे ऐं काफ़ कुतो आहे। ठीकु आहे, 3 अखर आहिनि, पर हिनखे आवाज़नि वारो पढ़ंदासीं। जीअं असां कक पटी वारा आवाज़ पढ़ी आया आहियूं। बे ज़बर ब, दाल ज़बर द, काफ़ ज़बर क। ईअं वरी ककर जो पढ़ंदासीं। काफ़ कुतो, रे रेल। इहे अखर आहिनि। काफ़ ज़बर क, काफ़ ज़बर क, रे पे शुरू, ककरो। उन खां पोइ जबल में आहे अखर कहिड़ा आहिनि, जीम आहे, बे आहे ऐं लाम आहे। पर जेकॾहिं असांजी आवाज़ उचारींदासीं, जीम ज़बर ज, बे ज़बर ब, लाम पे शुरू, जबलो। उन खां पोइ गजर। उन में जेके अखर आहिनि उहे गाफ़ आहे, जीम आहे, रे आहे। पर जेकॾहिं आवाज़ आहिनि उन में गाफ़ ज़बर ग, जीम ज़बर ज, रे ज़बर र, गजर। हेठि ईंदासीं, नेक्स्ट एक्सरसाइज़। हेठि ॾिनल अखरनि खे तरतीब सां लिखो।
हाणे अखरनि खे तरतीब सां लिखिणो आहे। अल फक बे बुक ते तारो टे ठूंठ बे बदक बे भित से सवाब बे पग टे टोपी ते थेलो जे जिब जिम जुती चे चंड हाय अजम खाए खच्चर। इन्हनि खे अखरनि खे तरतीब सां लिखिणो आहे। तरतीब सां की अल फक बे बदक बे बुक बे भित ते तारो ते थेलो टे टोपी टे ठूंठ से सवाब बे पग जिम जुती ये मुंज चे चंड आया जम खाए खच्चर। असां खे तरतीब ॾिनो। उन खां पोइ चए थो हमद सुर ऐं लय सां पढ़ो। हाणे हमद खे जेको आहे सो सुर ऐं लय सां पढ़ंदासीं। सुर सां पूरो आहे कोशिशि कयूं था असां खे सुर सां पढ़ण जी कोशिशि कयूं। हलूं था। गीत धणीअ जा गजी गायूं जो थो थदड़ा मींहं वसाए बागन में जो अंब पचाए वेस गुलन खे जो पहराए अन्न पचाए गाह पाए अर्श में जो तारा टिमकाए तंहिं मालिक खे सभु सारायूं गीत धणीअ जा गजी गायूं। सुञाणो ऐं ॿुधायो। हाणे पहिरीं तस्वीर तव्हांजे अॻियां आहे। ॾिसंदो नारगी जी आहे। उन ख़्याल खे लिखी ॾियो आहे नारगी। उन खां पोइ सूफ़ सूफ़ हिंदाणो बि चइबो आहे। हिन खे छाई बि चइबो आहे। इन करे असां हिंदाणो लिखियो आहे। उन खां पोइ हिन खे अंब चवंदा आहिनि। अंब तस्वीर में अंब मौजूदु आहे। हीअ केला केला लिखियो पियो आहे। ज़ैतून ज़ैतून अंगूर अंगूर। असांजी हिते एक्सरसाइज़ पूरियूं थियूं पर हिते शायदि हिकिड़ी एक्सरसाइज़ वधीक ॾिनल आहे। सॉरी वधीक न आहे ॾिनल। जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि आयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा पंहिंजे दोस्तनि सां शेयर कंदा। जेकॾहिं तव्हां कमेंट करे असांखे ॿुधाईंदा त असांखे अञा वधीक बहितर करणु घुरिजे या बसि चैनल खे हिते ठप करणु घुरिजे।